नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तो से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो पुलिस जी ज़बरदस्त कार्रवाई। एटीएम कार्ड चोरी करे माण्हुनि जा लखे रुपया एटीएम मशीन ज़रिए चोरी कंदड़ जवाबदार। नेशनल बैंक कंडियारो भरिसां गिरफ़्तार। जवाबदार वटां मुख़्तलिफ़ बैंकनि जा 36 एटीएम कार्ड, 50,000 रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन हथ कई वई आहे। SHO कंडियारो अख्तर अली अबड़ो कंडियारो थाणे ते जवाबदार खे मीडिया आॾो पेश कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार अनीस अल रहमान पुट अकील पिरियो वेठल ॻोठ पिरियो अबड़ो लॻ निम शरीफ़ तालका गढ़ी यासीन सां तालुक़ है, जंहिंजे ख़िलाफ़ कंडियारो थाणे समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते NC दाख़िल थियल आहे। जवाबदार खे कार्रवाई करे नेशनल बैंक जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजो 14 ॾींहं जो रिमांड वरितो वियो आहे। SHO ॿुधायो त जवाबदार घणे अरसे खां वठी इहो कमु करे रहियो ऐं इन जो हिकु गिरोह आहे, जंहिंखे बि जल्द गिरफ़्तार कंदासीं। जॾहिं त ATM कार्डनि जे मालिकनि जी ॻोल्हा लाइ ज़िले समेत ॿिनि ज़िलनि थाणनि ते इतला ॾिना आहिनि। SHO कंडियारो असांखे SP साहब खां सख़्त अहकामात मिलियल आहिनि। ऐं जेतिरो वक़्तु बि कंडियारो में रहंदुसि, रूपोश ऐं नशे जो वापार कंदड़ अंसारनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।